सिंध में एक दफ़ो ॿीहर बरसात शहरनि जा रांगा लाहे छॾिया आहिनि। अॻु पयल बरसात जो पाणी अञा नेकाल ई न थियो हो त वरी ओचितो बरसात पवण सबबि शहरनि जा दुकान, घर, रस्ता, हेठां ई वारा इलाइक़ा, तोड़े बहिराड़ी वारा इलाइक़ा पाणीअ जे वर चढ़ी विया आहिनि। सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद में बि साॻी तरह बरसाती पाणी नेकाल ई न थियो हो त राति खां वठी सॼो ॾींहुं वक़्फ़े वक़्फ़े सां जारी बरसात केतिरा ई इलाइक़ा पाणीअ जी लपेट में आणे छॾिया आहिनि। शहरुनि जो चवणु आहे त घरनि अंदरि पाणी बीठल आहे, कारोबार पिणु मुतासिर थियो आहे, ॿारड़ा ऐं औरतूं घरनि ताईं महदूद बणिजी विया आहिनि। असां मुतालबो इहो कंदासीं सिंध सरकार खां त असांखे न्यू इदत कॉलोनी जी जेकी प्रेशर लाइन आहे उहा हींअर बिल्कुलु तबाह थी चुकी आहे, जंहिंजे करे ई असां हर दफ़ा मींहं में ॿुॾतर जो शिकार जेको आहे थियूं था। वोट वठण लाइ त सभिनी खां अॻु में अचनि था, बसि असां ग़रीबनि सां गॾु आहियूं ऐं जेॾीमहिल पाणी जो कढण जो नालो थो पए त हर को पंहिंजे घरनि में सुतो पिए। जीअं बरसाति पए थी बि पहिरीं वार खां काफ़ी हिते गंद किचिरो लॻो पियो आहे। कमेटी इंतज़ामिया को बि हिते इशू नथी पई खणे। घटी ॾियो बा असांखे पाणी कढाराए ॾियो मिसकीन खे, असीं ग़रीब कहिड़ो ॾोह कयो। कैमरामैन हसीब रिंद सां गॾु ज़फर हकड़ो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।